आई यज़रिब मसलमा बऊदतन फमा फौकहा वॾे में वॾी मखलूक ठाही नंढी ॾिसो त माकोड़ी मच्छर पियो हले वॾी मखलूक मलाइक ठाही आहे मलाइक ठाही आहे ही पूरी दुनिया में 72 सैकड़ो समुंड आहे 28 सैकड़ो खुशकी आहे 72 सैकड़ो समुंड आहे ही पूरी दुनिया जो समुंड जेकॾहिं मीकाईल अलैहिस्सलाम जे मथे ते हारजे तो थोड़ो भी पट ते कोन किरंदो मथो ही पानी थो सुबह वॾे में वॾी मखलूक बठाई नंढे में नंढी मखलूक बठाई वाह रब तुंहिंजी कारीगरी पर कुरान में पढ़ाए रब पाण खे छा कयो और रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अलिफ लाम अद खारजी इंसान में मुराद मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात फरमाई वो रब जी कारीगरी ॾिसणी हुजनो तो मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात में यार तो रब केॾो कारीगर आहियां जे एॾो हसीन इंसान ठाहियो नबी तो हसीन होंदो सूरत में जाने सीरत में अखलाक लक्षण किरदार उनमें दंग है सीरत में दंग है हिन नारो हमरा कांडू बात जिबो पूत गए बात जड़ो वरी लक्षण ये जो पासे वाला खीसा वड़ा गीता हिन खीसे में गुड़ जा गंधा वड़ा मुर्स लठ शौकीन हो गुड़ खाईंदो हो मामूली बात काने हाई लेवल जो शौकीन हो गुड़ जो शौकीन गुड़ जा गंडा खीसे में पिया हूंदा हुआ बे गीदे में मिट्टी जा गंडा मिट्टी जा खड़ा रखई तहारत लाए सफाई लाए गुड़ जा गंडा रखई खाइण ला केडी केडी मल भुलजी विंदो हो कोए गुड़ सा तार तकंदो हो गुड़ जे गंडन सा मिट्टी जा खड़ा खाइंदो हो वाह तहां जे हमरा जा लक्षण तो जेको गुड़ सा तार तकंदो उन जे सलवार में तो माकोड़ा हुंदा बची ने जो तो नबी सीरत में भी कामिल तो सूरत में भी कामिल नबी इंतखाब इलाही नबी के इल्म वाबी नबी हुसन सीरत में सूरत में बा कमाल होंदो हल नंबर 4 हां नबी पान तो कामिल है पर बेखे में कामिल कंदो है तकमील अरबी में जब बाब तफील तकमील वाली सिफत मौलवी साहब जी तो जो मदरसो है जी हाँ घना शागिर्द पढ़ंदा 120 उनमें कामिल घणाई घना कामिल कया तई घणाई मतो थोड़ा तो रन भागा ये जड़ा नर कटा गया हाई स्कूल में सकरन जी हाँ घना चढ़ाई भाई साहब मास्टर घणाई 55 छोरा कामिल घना निकताई कामिल धूड़ो बोले पचड़ पे आती कामिल घना गया था बेके कामिल करण जो उन नबी जे शागिर्द मां केरा ऐब न कढी सके मुझा दोस्त तू शागिर्द एड़ा तैयार कर जो तुझे शागिर्द मां ऐब न निकले या सिफत कहे भी इंसान वट काने का हम भले साल कासमी साहब शागिर्द रहिया पर हजारे मां ऐब निकली था मुझा दोस्त मोहम्मद मुस्तफा का बा कमाल पर उन 1,24,000 जेके नबी शागिर्द तैयार किया हुआ सिर्फ एड़ा तो बा कमाल हुआ जो खुद कुरान के 700 आयतन में मोहम्मद मुस्तफा के शागिर्दनी वाखाण करनी एक आयत ने 700 आयतन में सहाबा किराम जी कुरान वाखाण कई कुरान वाखाण कई तो नबी जा शागिर्द इनन के नबी कामिल बनायो लक़द रज़ियल्लाहु अनिल मोमिनीन आऊं राजी थी वेस मुकम्मल आई गई दूसरो ज़मान माजी है कुरान मौलवी जानदा राजी है माजी उसी कल्ला आऊं बदीन होज बिन परंदो
चणन जी बोर सां मानी खाधी ये गल पक्की ठकी तो कल ही गल सुभाणी आऊं कराची वेंदुस ये कच्ची गल तुझे कदन वना तुझे इमरजेंसी थी भाई तुझे कदन मरी वना सुभाणी आऊं वेंदुस ये कच्ची गल कल ये जी कम मु कयो या पक्की आ जेकॾहिं रब कुरान में चवे हा त आऊं रसूल जे शागिर्द राज़ी थींदुस पोइ बि असांखे शक कोन हो त रब ॻाल्हि कई आहे सची आहे पर जेकॾहिं रब ईअं चवे हा त आऊं राज़ी थींदुस त पोइ मलंग बबक्यू खाए हा त अलाह साईं चयो त आहे राज़ी थींदुस पर राज़ी थींदो कोन अलाह साईं खे ख़बर हुई त पोइ ज़माने में अहिड़े क़िस्म जा खटा टिट माण्हू ॾींदा इन जे करे ज़मानो माज़ी क़ुरान में हाणे लक़द रज़िय मूं रब कमु लाइ छॾियो आऊं मोहम्मद मुस्तफ़ा जे शागिर्दनि खां राज़ी थी वियुसि नारे तकबीर काजी अहमद का हो रहा होटल वटे इतने मेन रोड से पुलिस भी किया साबूर आए वट पुलिस भी किया सराड़िया रोड से पुलिस भी किया नवाबशाह रोड से पुलिस भी किया अब छा है सकरन जा चारी रोड बिला कर बिठायो कि असा बुझाए त नासिर मामू तो अचे असा नासिर मामू के अचण को नींदासी अचे त बाधाऊं तो था हाँ अटेंशन में भी कहीं अच्छे रुको खबर अजी पाए नासिर मामूद आयो स्टेज पे पहुंचो कलाक वाइज कई 12 बजे रवानो थियो पुलिस 1 बजे ताईं बीठी अब दो खबर बिठायो कि रुको नासिर अचे बाबा उ सवेरी आयो स्टेज पे पहुंचो कम लाए योल वाइज में कई तकरीर में कई भयो लो हियर वरियो ओ खैर के निशा खैर पर नाथन जा कराज वनी कई है यो कब लइयो दिया लइयो हर बार से ने साड़े हुयो लो हां हां अबू बकर उमर जो कबरू किथे अबू बकर उमर जो कबरू किथे सुभान अल्लाह रोजा पाक में रोज़ो पाक की जन्नत का बाग है मां बैन बैठी व मिंबरी रोज़ो तुम रियादुल जन्ना हां के बाबू क्यों गए अरे तू पानी पड़ के पादर नान हमरा गेट टप्पी या जन्नत में गिरी कम लइयो हां और पर मतो नान कम लइयो आजा तो कम लता हां सिद्दीक अकबर जिंदाबाद कहते सिद्दीक अकबर जिंदाबाद हज़रत उमर फारूक जिंदाबाद उस्मान गनी जिंदाबाद हज़रत हैदर कर्रार जिंदाबाद लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन आरी थेवे के था मोमिनन का या भी फतवा कुरान पे दे तो रसूल जा शागिर्द मोमिन नहीं पूछे तो हम मोमिन सबको ठीको खड़ा है तो हम मोमिन खबर मोमिन है या कोने को पर रसूल जा वे सागी जेके हलल ऐलान या दावा कंदा थी मोमिन तो ते सर्टिफिकेट इजी भाई उन कता तो शजर फअले मवाफी कुलूबिन यार अला सही तू भी बादशाह मानू तकड़ करे फतवा दे छड़े राजी जीवे तो मोमिन पई रसूल का बो फ्री या उन्होंने हे हक खादा इन को हुआ को फलाना हक खादो कावड़ा बैठाई अबू बकर हक खाइयो किंजो अम्मा फातिमा जो जे के नाम मरी वना मुझे मिल्कियत में मुझे ज़ाल जो ऐसा सुन लिया कौन थींदा जेको माण्हू मरी वञे तो उनजे ज़ाल जो हिस्सो आहे अठो हाणे जेकॾहिं रसूल जे मिल्क जा हिसा कढूं त रसूल जी तो घरवारियूं बि वेठियूं रसूल जी घरवारियूं बि वेठियूं उन्हनि घरवारियुनि में अबू बकर जी न्याणी अम्मा आयशा बि वेठी आहे
अरे अबू बकर हक खाइयो कंहिंजो अम्मा फातिमा जो पोइ भला पंहिंजी धीउ अम्मा आयशा खे ॾिनई हुनजो त हक़ हो न जे अम्मा फातिमा खे कोन मिलियो त अबू बकर जी न्याणी खे बि कोन मिलियो पोइ रसूल जे सभिनी घरवारनि खे बि कोन मिलियो पोइ इहो बाग़ फतक जॾहिं हज़रत अली साईं हाकिम थियो 4.5 साल हुकूमत कई बाग़ फतक अली जे कब्ज़े में हो अली वारसन के विराए दे हा पर अली चयो न जेको फ़ैसिलो अबू बकर कयो होई फ़ैसिलो अली खबर सुञाणो तो के हरबरो मुंजाए न माण्हुनि खे हा हज़रत अली साईं जा 14 पुट आहिनि हज़रत अली साईं जा 14 पुट आहिनि नज़र बलाग में लिखल आहिनि खोले ॾिस हज़रत इमाम पुट आहिनि हाणे इमाम हुसैन जा 8 पुट आहिनि हाणे इमामत ते था अचो हज़रत अली उन खां पोइ हज़रत इमाम हसन पोइ इमाम हुसैन खां पोइ इमाम ज़ैनुल आबिदीन ये इमाम हुसैन जो पुट है इमाम ज़ैनुल आबिदीन के इमामत मिली है बाकी 7 पुट उन्होंने के भी इमामत कान थी मिले हिकिड़े ज़ैनुल आबिदीन के मिली है पोइ वरी ज़ैनुल आबिदीन जो पुट मोहम्मद बाकर के मिली पोइ मोहम्मद बाकर खां पोइ उनजे पुट जाफर सादिक के मिली पोइ उन खां पोइ उनजे पुट मोहम्मद तकी के मिली पोइ अली नकी के मिली पोइ मोहम्मद जवाद के मिली पोइ हसन अस्करी के मिली पोइ मूसा काज़िम के मिली हू हुनजो पुट टोटल खानदान इमाम ज़ैनुल आबिदीन जो इमाम ज़ैनुल आबिदीन पुट इमाम हुसैन जी घरवारी जेका हुई बीबी शहर बानू केर हुई हज़रत उमर जी हुकूमत में हज़रत उमर जी हुकूमत हुई ईरान सां जंग थी ईरान जो मुल्क फतह थियो ईरान जे बादशाह जूं 2 धीअरूं गिरफ्तार थी आयूं मदीने में हज़रत उमर हिकिड़ी ईरान जी माई पंहिंजे पुट अब्दुल्ला बिन उमर खे ॾिनी हिकिड़ी माई बानी करे हज़रत अबू बकर जे पुट अब्दुर्रहमान खे ॾिनी हिकिड़ी धीअ शहर बानू बीबी शहर बानू जेका यज़दगर बादशाह ईरान जो हुनजी धीअ हुई इहा शहर बानू इमाम हुसैन जे निकाह में आई इमाम ज़ैनुल आबिदीन पुट आहे शहर बानू जो हाणे इमामत बंद आहे शहर बानू जे खानदान में शहर बानू मां ज़ैनुल आबिदीन पोइ उनजो पुट मोहम्मद बाकर पोइ उनजो पुट जाफर सादिक यानी इमामत के बंद कयो आहे बीबी शहर बानू में छाजे करे न प्यार अली सां आहे न प्यार अल बैस आहे प्यार पंहिंजे नानाण के सां आहे नानाण खां ईरान तो मिले शहर बानू ईरान मां हुई इन जे करे इमामत ईरान में बंद करे छॾियो सुञाणा तो तुंहिंजी अटकल नबी तो कामिल है पर जेके शागिर्द तैयार कई वो कामिल तैयार कई वियो ऐं कामिल बि अहिड़ा कई जो क़ुरान उनके 700 आयतन में सर्टिफिकेट ॾिनो फरमाई वो कुल्लन वअदल्लाहु हुस्ना मोहम्मद मुस्तफ़ा सभिनी शागिर्दनि लाइ मूं रब जो फ़ाइदो आहे त उन्हनि खे जन्नत इन अल्लाह अख्तारनी वख्तार ली असहाबी जीअं रब मूं मोहम्मद के चूंडियो आहे तीअं रब मुंहिंजे लाइ मुंहिंजे शागिर्दनि खे चूंडियो मुझे शागिर्द को चूंजल रसूल अल्लाह ने फरमाया उमर जी उमर आमा के मुबारक हुजन हज़रत उमर जो सही खाए मुबारक सही छाजी मुबारक पाण फरमायो कहीं उम्मत के ईसा अलैहि सलाम जड़ो नबी मिलो कहीं उम्मत के मूसा अलैहि सलाम जड़ो नबी मिलो कहीं उम्मत के हूद अलैहि सलाम जड़ो नबी मिलो पर आमा के मुबारक हुजन जो आमा के मोहम्मद मुस्तफ़ा जड़ो नबी वरी रसूल फरमायो उमर मुखे मुबारक हुजन पानी पाण के जो रसूल मुबारक हुजे मुखे मुबारक साईं छाजू जी सभिनी नबियुनि खे उम्मती मिलिया मूसा अलैहि सलाम के उम्मती मिलिया जॾहिं मूसा अलैहि सलाम ऐलान कयो त हलो जिहाद ते तॾहिं मूसा अलैहि सलाम जे उम्मतिन जवाब ॾिनो इज़हब अंत वरब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे वञी विड़ो असां जहिड़े जो ठीको कोन कयो ईसा अलैहि सलाम के उम्मती मिलिया जिन रात जो मेटी की तो पाण वारे नबी के फांसी की चढ़ी ये को उम्मती वादी के नबी ला फैसला ना कर पर आऊं जड़े नहीं आया तो अल्लाह सी मुके के उम्मती ने ना से चूंडे नहीं हेडा तो नहीं आ रहा अबू बकर हेडा उमर बैठवा हेडा उस्मान बैठवा हेडा अली बैठवा तला बैठवा जुबैर बैठवा जी रब मोहम्मद के चूंडियो है जी है ना उम्मत मा चूंडे जुलेर मुत्तकी परहेज़गार वफादार जन्नत जा हकदार जकरे वा उहे सहाबी रसूल के रब चूंडे नारे तकबीर।
मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह तुकबंदी में वाय करो हर गाल में तुकबंदी अली हैदर सफदर शेरे बगर शेरे नर फातिमा का शौहर है अबू तालिब का पुसर है हसन हुसैन का ब्रदर है नबी का दिलबर है जन्नत का अफसर है हैदर करार है शेर जर्रार है साहिब जुल्फ़कार है नबी का वफादार है जन्नत का हकदार है दिन पड़ी इस हमा फलगार एक यार जो सरदार इस हमा फलगार एक यार जो सरदार खुद खुदा के भी प्यार कुरान कई इकरार असांजो इन गाल ते इसरार जेको न करे तो इनकार उन ते खुदा जी मार पिटकार बुलकार बुझे जो आरोबार ये पोया मुंह में नबी पान का कामिल पर 1,24,000 शागिर्द कामिल करे जो हर लिहाजा आओ कौन को जवान कुरान का चले मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदा इबादत की वाखान तो करे तराहुम रुक्कन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि रिज़वाना इखलास की गाल तो करे दिल की शरीफ हो जाए मोबाइल छतरा कुरान तो वाखान करे वल्लज़ीना हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवू वनसरू उलाइका हुमुल मोमिनून हक्का कुरान तो फरमाए वल्लज़ीना तबव्वउ दार वल ईमान मिन क़ब्ल कुरान साहबा जी वाखाण पे करे हेडा यार वल्लज़ीना तबव्वउ दार वल ईमान जी माना समझा ये दिल्ला ये नास जी दबी ये अच्छा हाने नास जी दबी हाथ में बंद जो तरफ हाथ घेरो बिठो अंदर नास जी दबी बार हाथ है असा जो ईमान दिल में है बार दिल जो घेरो पर जडे सहाबा जी वाखाण कई कुरान करे छा पर नहीं वल्लज़ीना तबव्वउ दार वल ईमान मिन क़ब्ल सहाबा जी दिल अंदर लिखी पया जो तरफ ईमान जो घेरो एडो साहबा जो ईमान बसी जो ईमान जो घेरो आ दिल के कुरान तो वाखान करे हां कौन तो करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2000 हदीसन में पंहिंजे सहाबा जी वाखान कया 700 आयतन में आज को इस्लाम आबाद जो मलंग उठे तो अबू बकर के आमिर तो खड़े को कराची जो मलंग उठे तो सहाबा किराम जा नाला वठी उन्हनि ते लन तान तो करे ॿुधो सचण जा मुसलमानो ॿुधी छॾियो सोचियल सम्झियल सद शाए उहे माण्हू कनि पिया जेके हुकूमत जे सफ़न में वेठा आहिनि हिन मुल्क खे फिरके वारियत जे खूनी फसाद ॾांहुं धिकेलण चाहिनि था जेकॾहिं असांजा क़ाइद असांजा बुज़ुर्ग असांजा वॾा मौलाना फज़लुर साहब राशिद मोहम्मद सुमरो अब्दुल समद हालिजवी मुद्दतुल अली इन्हनि बुज़ुर्गनि जो असांजे हथ न हुजे इन्हनि जी सम्झाणी न हुजे इन्हनि जे आर्डर जा असीं मोहताज न हुजूं त हिन खां अॻु में अलाह जे छा थी वञे हा पर दुआ करो इन्हनि बुज़ुर्गनि जे ज़िंदगीअ खे जेके हिन मुल्क खे खूनी फसाद खां बचाइनि पिया न त 95% पाकिस्तान में अहल सुन्नत रहनि था 5% रोडनि ते बि सहाबा खे कीअं कारकर्द कनि ख़ुदा जो कसम आहे हिननि जो असीं अखियूं कढी वठूं हिननि सां उहो हशर करियूं जो हिननि खे माउ जी थधि यादि अची वञे पूरे ईरान जा मलंग पूरे पाकिस्तान जा मलंग अमीर मुआविया जंहिं घोड़े ते चढ़ी जिहाद कयो आहे उन घोड़े जे पेशाब जहिड़ा
हाल को नहीं थकी पे आंदा तो नासर महमूद जो खिताब थींदो हींअर साण तव्हां टरड़ी कुकड़ वारी बांग कर ये नारो कोन लगंदो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे तकबीर अल्लाहु अकबर बदले दुश्मनन से सैयदना फारूक आजम के दुश्मनन से सिद्दीक़ कायनात असांजे अम्मा आयशा सिद्दीक़ा के दुश्मनन से 24,000 सहाबा के दुश्मनन से नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज ऐसा खुदा की कसम खा कर कहता हूँ न जब तक मैं कत मरूं सैयद यसरब की इज्जत पर खुदा शाहिद है मेरा कामल ईमान हो नहीं सकता। नमाज पढ़ो रोजा रखो हज करो खतमा करो वरना थी करो पर जेकर तव्हां के मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी गैरत कने तव्हां में जेकर सहाबा किराम जे इज्जत ऐं नामूस जी गैरत कोने तव्हीं मुसलमान कोन आहियो। असां हुकूमत के अपील था करियूं त इन्हनि ते कंट्रोल करियो पर न ये मुजाहिद जेके वेठा आहिनि कसम खुदा जो हिकिड़ो हिकिड़ो मुसलमान गाज़ी ख़ालिद थियण लाइ तयार इंशाअल्लाह रसूल की इज्जत सहाबा की इज्जत जान जा नजरा बनाएगा परवाना जी क़यादत में बुजुर्गन जे इजाज़त सां बुजुर्गन जे आदर सां बुजुर्गन जे मशवरे सां कायदे जमीयत जे ऐलान सां तो इंशाअल्लाह आलमन जी क़यादत में आलमन जे मातहत रही करे रसूल जे इज्जत ऐं सहाबा जे इज्जत ला हर किस्म की कुर्बानी ॾियण लाइ तयार जिंदगी रही मुलाकात बाकी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।